नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम जे मुतालिक़ जेका हदीस मुबारक यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको फ़रमान आहे अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि त अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम जिन जे जिस्मनि खे मिट्टी नथी खाई सघे। त प्यारा दोस्तो, ही मुख़्तसिर ऐं बहितरीन मालूमात आहे, पर इन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾो गॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, बेशक अल्लाह ताला ज़मीन ते हराम फरमाए छॾियो आहे त हू अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी जिस्मनि खे खाए। अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे। प्यारा दोस्तो, वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।